अॼु मां हिकु तव्हां खां सवाल पुछां पियो त छा तव्हांजो फ़ोन मीन्स स्मार्ट फ़ोन इहो तव्हांखे वधीक सुञाणे थो या तव्हांजो दोस्त। असांजा डेफिनेटली तमामु सुठा दोस्त आहिनि जंहिंसां असीं हर ॻाल्हि शेयर कंदा आहियूं वंडींदा आहियूं। ऐं ॿी आहे फ़ोन जेका 24 कलाक असां सां गॾु आहे, हर वक़्तु असां जूं ॻाल्हियूं ॿुधे पई, असां मां सिखे पई। असां कहिड़ा वीडियो ॾिसूं पिया, असां कहिड़ा किताब पढ़ूं पिया, कहिड़ा मैसेज ॾियूं था, कहिड़ियूं ॻाल्हियूं करियूं था, कहिड़ियूं फिल्मूं ॾिसूं था, कहिड़ा दोस्त आहिनि, कहिड़ा असांजा रिश्ता आहिनि। फ़ोन उहा सभु कुझु ॾिसे पई। मीन्स फ़ोन खे ख़बर आहे तव्हां जेकॾहिं ChatGPT ते प्रॉम्प्ट कयो था, तव्हां छा पिया लिखो, जेमिनाई ते छा पिया लिखो, क्लाउड ते छा पिया लिखो, या कंहिं बि AI जनरेटर टूल ते छा पिया लिखो, या कहिड़ी एप्लीकेशन खोलियो पिया, या गूगल में तव्हां छा पिया सर्च कयो, या तव्हां कहिड़ा वीडियो ॾिसो पिया ख़ामोशी सां चोरी चोरी या सभ जे साम्हूं। फ़ोन खे सभु तव्हांजी ख़बर आहे। छा तव्हां दोस्त सां इहे सभु ॻाल्हियूं करे सघो था जेके तव्हां फ़ोन सां कंदा आहियो, जेके तव्हां फ़ोन ते कंदा आहियो, या जेको तव्हां फ़ोन ते सर्च कंदा आहियो, छा तव्हां कंहिं दोस्त सां करे सघो था? मुंहिंजे ख़्याल में असांखे हर रिश्ते खां वधीक असांजी फ़ोन सुञाणे थी, मीन्स स्मार्ट फ़ोन सुञाणे थी। हाणे हीउ AI जो दौरु आहे। हिन AI जे दौर में हर शइ असांजी रिकॉर्ड पई थिए। तव्हां सम्झंदा हूंदव त मुंहिंजी फ़ोन साइड ते आहे त हू कुझु बि न पई करे, पर फ़ोन एक्टिव हूंदी आहे। तव्हां ॻाल्हायो, तव्हां सुम्ही पओ, तव्हां लिखो, जेको बि कुझु कयो, फ़ोन बाख़बर रहे थी। अहिड़ी तरह तव्हां ChatGPT ते या सोशल मीडिया ते जेके पंहिंजूं पर्सनल शयूं शेयर कयो था, लिखो था, उहा फ़ोन रिकॉर्ड करे थी। ऐं जॾहिं बि कंहिं ॻाल्हि लाइ, कंहिं बि कम लाइ तव्हांजी ज़रूरत पवंदी त फ़ोन खे बि तव्हांजे बारे में पुछिबो त हू ॿुधाईंदो त हीउ मूंसां हीअ ॻाल्हियूं शेयर कंदो, हिन जा हीअ पर्सनल प्रॉब्लम आहिनि, हिन जी हीअ फैमिली आहे, हीअ ॾिसणु पसंदि कंदो हो, हीअ ॻाल्हाइणु पसंदि कंदो। ईच एंड एवरीथिंग फ़ोन तव्हांजे बारे में ॼाणे थी। तंहिं करे असां जीअं कंहिं बि दोस्त सां हिकु लिमिट में ॻाल्हियूं शेयर कंदा आहियूं, मतिलबु केर बि हुजे। मुंहिंजे घर में जेके असांजूं पर्सनल शयूं आहिनि, असां कंहिं बि रिश्ते सां 100% शेयर न कंदा आहियूं, पर फ़ोन उहा वाहिद शइ आहे जंहिंसां असीं 100% शेयर कंदा आहियूं। या शेयर न बि करियूं, फ़ोन खे असांजी 100% एक्टिविटीज़ जी ख़बर आहे। त मीन्स तव्हां पाण खे पधिरो था कयो दुनिया जे आॾो, समाज जे आॾो, हर जॻह ते। इहो ई सबबु आहे जो मां जॾहिं बि AI या डिजिटल टेक्नोलॉजी ते ॻाल्हाईंदो आहियां त मां इहो ई चवंदो आहियां त इन्हनि टेक्नोलॉजीज़ खे तव्हां लिमिट में रखो। का बि पर्सनल डेटा शेयर न करियो, का बि पर्सनल डेटा इनपुट न करियो, को बि अहिड़ो कमु फ़ोन ते न कयो जो उहो सुभाणे को प्रॉब्लम करे। असांजूं सुठायूं बि थी सघनि थियूं, ख़राबियूं बि थी सघनि थियूं। सुठी शइ बि ॾिसी सघूं था, ख़राबु शइ बि ॾिसी सघूं था, ऐं फ़ोन हुनखे रिकॉर्ड करे थी। फ़ोन सिर्फ़ु लिसन नथी करे, सिर्फ़ु ॿुधे नथी, तव्हां मां सिखे बि थी। त तव्हां जेको कुझु करियो था, फ़ोन सिखे बि थी। उहो तव्हांजा रवैया हुजनि, तव्हांजी पर्सनैलिटी हुजे, तव्हांजो किरदारु हुजे, तव्हांजो ॻाल्हाइणु, खाइणु पीअणु, एवरीथिंग फ़ोन सिखे थी। हाणे तव्हां सोचो त तव्हां फ़ोन जे आॾो पाण खे कीअं पेश कयो आहे, हिन स्मार्ट गैजेट जे साम्हूं पाण खे कीअं पेश कयो आहे। जेकॾहिं तव्हां बिल्कुलु ओपन आहियो त मुंहिंजो मशवरो हूंदो पाण खे स्मार्ट गैजेट जे आॾो बिल्कुलु बि ओपन न करियो। हर ॻाल्हि हुन सां शेयर न करियो, हर ॻाल्हि प्रॉम्प्ट न करियो। जनरेटिव AI जेका आहे या ChatGPT, जेमिनाई, अहिड़े क़िस्म जी जेके बि एप्लीकेशन आहिनि, उन्हनि खां हेल्प वठी था सघो, पर कंप्लीटली उन्हनि ते डिपेंडेंट न थियो। उन्हनि सां का बि अहिड़ी ॻाल्हि शेयर न करियो जेका सुभाणे तव्हांजे बदनामी जो सबबु बणिजे या ॿिए कंहिं शइ जो सबबु बणिजे। फ्यूचर असांजो चेंज थींदो पियो वञे। इवन ॾिसो, फ्यूचर में तव्हां 2030 में यूनिवर्सिटीज़ खे किथे ॾिसंदव, कॉलेज खे किथे ॾिसंदव, स्कूल खे किथे ॾिसंदव, तव्हां पाण खे किथे ॾिसो था, पंहिंजे समाज खे किथे ॾिसो था, मुल्क, धरती ऐं दुनिया खे किथे ॾिसो था, इहो तव्हांखे सोचणु घुरिजे। दुनिया रैपिडली चेंज पई थिए। उन में सिर्फ़ु AI न, पर इलाही टेक्नोलॉजीज़ आहिनि जंहिंजो किरदारु आहे। त पाण खे तव्हांखे उन हिसाब सां वधाइणो आहे, तरक़ी करणी आहे, ट्रेनिंग्स वठणियूं आहिनि, सम्झणो आहे, एक्सपीरियंसिस करणा आहिनि, ऐं सोचे सम्झी ज़िंदगी गुज़ारणी आहे। पंहिंजो ख़्यालु रखिजो।